यार हे कदो वडो वेला हे मां पाणियो आहे मुंहिंजी ज़ाल आहे न ॾींहं जो सुख न राति जो सुख तव्हां पाणे आहियो हा ज़ालुनि जा सुख हूंदा आहिनि मूंखे सुख न आहे ज़ालूं हूंदियूं पंहिंजे माइटनि जे घर में पोइ उन में छा हूंदो आहे चवंदा नियाणियूं निमाणियूं आहिनि ऐं जॾहिं मुड़ुसनि वटि पाइणिजी अचनि थियूं साॻियूं नियाणियूं निमाणियूं किथे ॾाइणियूं न ॾाइणियूं दा वॾो वेल आहे ॿुधा मुंहिंजी भाई जो दा अदा मूंखे ज़ाती तौर ते ख़बर आहे मुंहिंजा दोस्त अरे हेॾे अधो ई छा अंधो तूं ई छा मुंहुं में लॻोई अरे अल्लाह साईं बा क्यों नहीं ट्रे हुजनी आता ना भी एक गलती करिया मुंह में किलो के सकट मुझे टच मोबाइल करायो हुई हे टच आहे न मां त चई सघां थो मां ग़रीब आहियां न हिन खे टच चवंदुसि न हा हीअ मोबाइल ग़रीबनि जी टच मोबाइल आहे सही ॻाल्हि आहे हाणे ॻाल्हि ॿुध तो बि इहो ॻाल्हि हराम करे छॾियई तूं ॻाल्हाईंदे मुंहुं में लॻो हुई इन जो मूंखे पलांदे अरे वरी मूंखे चइबो यार टकर मूंखे ई चइबो मूंखे ई वरी चंबो कीअं हणंदो मुंहुं में छा लॻे तूं अरे माटो में लॻो आहे तू अची मुंह में लगे ना खुदा जी सड़ाई दे जी असांखे घरनि में सुख कोन्हे को पर ॿाहिरि निकिरो त न रुको ॾुखाई न छो टकर हई चंपो छो हई मूंखे तो मूंखे टकर आयो उन एवज़े मूं तोखे चमाट हई अदले बदलो थी वियो बसि अदलो बदलो की थियो तो मूंखे टकर हई मां तोखे टकर हणां तो चमाट छो हई मूंखे चमाट मां ॿी हणंदोमांइ ॿी छो हणंदे हल वॾेरे ॾे फ़ैसिलो ॾे मूंखे मां चवां थो मां गैरत मां झेड़ो नथो कयां मूंखे फ़ैसिलो वठणो आहे सिके वठणो आहे फ़ैसिलो वठणो आहे चोरा सांप आयो ही मतो ढक हाणे मुंहिंजो तो खुले मथो मथो ढका मां कहिड़ी न्याणी जो मथो ढका ॾे लवा चोरा सदोरे जे घर पैदा थियो है छा वॾेरा मुंहिंजो फ़ैसिलो कर फ़ैसिलो बाबा फ़ैसिलो जो हेमल टाइम न आहे शाम जो अचाए अरे फैसला वरी शाम जो था थियनि फसरी लाइ 24 कलाक आहिनि बाक़ी फैसले जो वरी शाम जो टाइम थो थिए न मुंहिंजो फ़ैसिलो हिनमहिल करिणो अथई न कमंदो गंद कंदो साईं बाबा कहिड़ो गंद कंदे निंड कोन करण ॾींदो साईं सुम्हण कोन ॾींदो साईं अरे बाबा जेकर सुम्हण न ॾींदुसि पोइ बच्चा ॿार कीअं पैदा थींदा बाबा लालू आखिर मसलो छा आहे पुछो मसलो छा आहे बाबा छा मसलो आहे भूतान वॾा हिन मूंखे चमाट हई आहे बाबा चमाट हई आहे यार असांजे दौर में जॾहिं नंढड़ा हूंदा हुआसीं त ॾाढो फ़ैसिलो कंदो हुयो त चमाट जे बदिले 10 रुपया ॾंड बाबा 10 रुपया ॾीस 10 रुपया हा हाणे 10 रुपये में जान छुटे थी रुपये चमाट गाए गिटो गाढ़ो न कराए पंहिंजो मतलब इहो 10 रुपया कुरण खे मूंखे टिश्यू पेपर पियो चऊं त ॾियां बाबा जेकर पैसा न वठो के चमाट हा न बाबा हणीस हणीस हेॾा न ॾाढा में सूर आहे हेॾा सीधो भूतान वॼायासि अरे वॼाईस अरे हे मुंहिंजो गिटो आहे को दोल थोड़ी आहे जो वॼाईंदेसि बाबा तू रुगो हिकु ॾींहुं त बीह ॾिस त मुंहिंजो ॾोको कीअं थो दोल ते लॻे हा ॾिसां कीअं थो लॻे ॾिसां हाणे अला तौर कयांसि अला तौर अबा हे वरी लुॾे थो अरे लालू लुड न पंहिंजो सामान हिकिड़ी जाते झल थी पंहिंजो कमु ट्रपाए अरे बेटा असल में हिन पासे मूंखे ॾाढ में सूर भला हिन पासे नहीं हा हिन पासे ठोक ओलो तो वैसे लुॾे थो कमु कीअं थींदो ओ लालू लुड न अरे सॼी दुनिया चवंदी आहे त लुॾण खां सवाइ कमु न थींदो ही पहिरियों माण्हू आहे जेको मुंहिंजे लुॾण ते एतिराज़ थो करे वाह हीअं कर जो 5 मिंट तूं साह खे बंदि कर तूं हीउ पंहिंजो कमु करे वठे बाबा 5 मिंट साह बंदि कयां पोइ गुज़ारे वञा न बाबा तूं 2 मिंट कर मां निशाने जो पको हा हाँ ॾिसां हन लुॾी जा न काॾे वियो ओ लालू हेॾा बीठा हूं हेॾा हा अरे सर चमाट लॻी चङो तूं वञी सघीं त यार आया बाबा जी बाबा तुंहिंजो पलान थी वियो हाणे पंहिंजो किनो बूट खणी घर वञ वाह जी चमाट અહીંયા मूंखे ॿियो अरे 10 रुपया हुया त सही सांस किथे अरे हे 10 रुपया त पिया आहिनि पी 10 रुपया पिया आहिनि त पोइ मां 10 रुपया ॾेई चमाट जो पलाद करे थो अचांसि तो ढक वॾेरा मथो ढक अरे छा कई घणा थिया 10 रुपया अची वठो
गुलाम करे आयसि ये तो 50 जो नोट आहे 50 जे नोट जे एवज़ कमु हिकिड़ो करे सघां थो 3 चमाटू ने हमराह खे ऐं 2 चमाटू वॾेरे खे 50 रुपया पूरो सुधा दियो घणा थिया 50 हलंगा घणी क़ीमत है हिन टमाट जी 10 रुपया अचे वठ हाणे बाबा हाणे हिन में 3 मुंहिंजा न उहे तूं पाण वञी झल वञी पंहिंजो बगलो ठहरा मूंखे हरनि खां देरि थी थिए यार 10 रुपए टमाट में कस नथी लॻे हाणे क़ीमत वधाइणी पवंदी 1 लख रुपया करणी पवंदी